मसलो इहो आहे हद मटियारे जिलो उधर स्टेशन जी हद में वेठल आहियां। मुंहिंजो नालो वरी मोहन उर्फ़ मूंखे टंडो आदम डिसीशन थाणे जी पुलिस सोलंकी एसएचओ आहे उहो तंग पियो करे। छाजे वजूद आहे कि पहिरियां मूंखे पुलिस वारनि तंग कयो, पोइ उनजे ख़िलाफ़ मूं 22 जी दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिंमें डिसीशन जज मटियारे हुन ते एफआर जो ऑर्डर कयो आहे। उहा एफआर हीअ मूं वटि पई आहे 4 ॼणनि में। उन खां पोइ मूं वटि मेड़मेंट आया, मूं हुन ते एफआर असां साधा माण्हू ॿाराड़ी जा मेड़मेंट खे मञियोसीं, हुननि ते मूं एफआर कोन एफआर कराई। 4 महीना छॾे हींअर एसएचओ आयो आहे शमशाद सोलंकी, उन खे हुननि पुलिस वारनि चोरे ऐं शमशाद खां सोलंकीअ खां मुंहिंजो पुटु नंढो पढ़ंदो आहे अली अकबर, उनजे ॿधी खणी आहे 20,000 रुपया वठी पोइ छॾिन ऐं मुंहिंजे पोयां रोज़ बाहि ॿारे छॾी अथसि। मुंहिंजे घर ते रेट करे मुंहिंजूं क़ीमती शयूं खणी वियो, शुगर जी मिश्रा मुंहिंजी उहा खणी वियो, ब्लड प्रेशर जी मिश्रा उहो खणी वियो, 2 छेना मुंहिंजा वाड़ मां कढी खणी वियो आहे, पंहिंजो मोबाइल में हणी ऐं क़ीमती शयूं ॿियूं कई अहिड़ियूं खणी वियो आहे मुंहिंजूं, जंहिंमें जो मुंहिंजो रूटर आयो रूटर खणी वियो आहे। पर अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके आहिनि मुंहिंजूं खणी वियो आहे। मूं ग़रीब ॿियो कहिड़ो कयो? मूं ते का एफआर हुजे, मूं ते को केस हुजे, को बग़ैर हुजे, उहो ज़ाहिर करे न भई राति मूंखे छो पियो तंग करे। तंग इन जे करे पियो करे जेको पुलिस वारनि ते एफआर थियल हुई उहो पुलिस वारनि दिलि में रखी 4 महीना थी विया आहिनि, मूं बशकरार विया आहिनि, मूं हुनखे बशक बि करे छॾियो आहे। उन खां पोइ ही वरी जेको आहे हींअर एसएचओ आयो आहे उनजो वंगार आहे मूं ते ही ज़ुल्म कयो अथसि नाजाइज़ी। रोज़ मुंहिंजे घर ते 2 मोबाइलूं कायो रेट पियो करे। मूं कहिड़ो वॾो हिनजो कयो आहे। डिसीशन टंडो आदम सोलंकी आहे एसएचओ शमशाद सोलंकी, उन मुंहिंजे लाइ बाहि ॿारे छॾियो आहे। आला अख़्तियारनि खे मुंहिंजी इहो गुज़ारिश आहे त महिरबानी करे शीशन जज मटियारे खे, शीशन जज खे, हाई कोर्ट खे, एसपी खे, डीआईजी खे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त आउं ग़रीब माण्हू आहियां, बचड़े वारो माण्हू आहियां, वापारी माण्हू आहियां ऐं वापारु कंदो आहियां माल जो। मूंखे तंग न करे पुलिस। छो थी तंग करे? बेवजूद छो थी तंग करे? को वजूद हुजे मूंखे